सिंध औरत तंजीम ऐं ज़ीनत सिंधी औरत जदोजहद अॻुवाण पारां हैदराबाद जे इलाइक़े हुसैनाबाद में तालीमी ऐं सक़ाफ़ती मच कचारी मुनक़िद कई वई, जंहिंमें सियासी समाजी मर्दनि ऐं औरत अॻुवाणनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते अवामी जमहूरी पार्टी जे मरकज़ी सदर इब्रार काज़ी, सिंध औरत तंजीम जे मरकज़ी अॻुवान ज़ाहिदा ॾाहिरी, शाइरा गुलबदन जावेद, रुबीना जूनेजो, बख़्तावर जाम, नाज़िश फातिमा ऐं ॿियनि चयो त सिंध में अहिड़ियूं तालीमी सक़ाफ़ती मच कचारियूं वधि खां वधि थियणु घुरिजनि। अहिड़नि कचारियुनि सां ई असां पंहिंजे कल्चर, सक़ाफ़त, तालीम ऐं क़ौमी वजूद खे बचाइण लाइ हितां घणो कुझु पिराए सघूं था। कोरोना जे ज़माने में जॾहिं असांजी मुलाक़ातूं तमामु घटि थियूं थियनि पियूं ऐं सॼो समाज हिकिड़े हिसाब सां ॼण बंदि थी वियो आहे पंहिंजनि घरनि में, उते जेके इजाज़त मिलियल आहे, जेके कुझु सेफ आहिनि शयूं, उनमें हिकिड़ी इहा पाण गॾिजूं, खुलियल मैदान में गॾिजूं, खुलियल इलाइक़े में, जिते वेही असां हिक ॿिए सां कचहरी करे सघूं, ख़्याल वंडे सघूं ऐं अहिड़े क़िस्म जा एंटरटेनमेंट जा प्रोग्राम असां रखी सघूं। हैदराबाद में काफ़ी सारी मच कचहरियूं कयूं आहिनि, असां सभिनि जी हिमायत कयूं था, पर ही मच कचहरी जेका हिन में फीमेल मेल सभु गॾु आहिनि ऐं हिते ज़ाहिरी आहे त सिंधी सक़ाफ़ती मच कचहरी थियूं आहिनि, पर हिन मच कचहरी में सिंधी सक़ाफ़ती ऐं तइलीमी मच कचहरी, छो जो सक़ाफ़त पंहिंजी असांखे सक़ाफ़त ते फ़ख़्रु आहे, पर तइलीम जेको असांजो अहम जेको बुनियादी मसइलो आहे तइलीम आहे। अहिड़ियूं कचहरियूं वरी जॾहिं असीं कयूं था त असांजी मेल मुलाक़ात थिए थी, असां सभु फ्रेंड्स मिलूं था, असां सभई असांजा ॿाहिरि अचनि था, मुख़्तलिफ़ ज़िंदगीअ जे जेके शोबनि सां लाॻापियल आहिनि, त अहिड़े क़िस्म जूं कचहरियूं उत्साह ॾियनि थियूं। इन में फ़नकार अचनि था, पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कनि था। जी जेका असां मच कचहरी रखी आहे, इहा असांजी हिकिड़ी सिंध जी सक़ाफ़त आहे, जीअं असांजो कल्चर आहे सिंधियुनि जो मच कचहरी। त कई साल पहिरीं जेको सो ही सफ़ा ख़तमु थी चुको हो, त हाणे वरी जेको सो इहे नई सही असां इहो नओं हिननि खे स्टार्ट कयो आहे, जीअं माना असांजे जेके नयूं नसल आहे उनखे ख़बर पए त असांजो कल्चर छा आहे, असांजी सक़ाफ़त कहिड़ी आहे। त इन लाइ मच कचहरी तमामु सुठी आहे। ही जेके कचहरियूं आहिनि पहिरीं सिर्फ़ु बहिराड़ियुनि में हूंदियूं हुयूं, ऐं हाणे असां मतिलबु मुंहिंजे ख़्याल 2 साल या 3 साल थी विया हूंदा त हीअ शहरनि में बि थियनि थियूं, ऐं हिन मां असांजा जेके नई नसिल आहे उन्हनि खे बि हिकिड़ो उत्साह मिलंदो त मच कचहरी हूंदी छा आहे। जॾहिं त कचहरी जे आख़िर में संजय नाम्यारे रागी वकार माला क़ौमी गीत ॻाए महफ़िल खे जुमाए छॾियो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।